अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टाइम्स से गॾु आऊं आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं अॼु जी ताज़ा तरीन ख़बरुनि ते। बांदी मां सिजावल ख़ान जी ख़बर शामिल कंदासीं। ॻोठ मोहम्मद इस्माइल चांडियो जे रहवासी जावेद ख़ासकेली जो पंहिंजी अमड़ ऐं घरवारी सां गॾु SHO बांदी ऐं संदसि बिरादरी जे बाअसर ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। तफ़सील मूजिबि बांदी भरिसां ॻोठ मोहम्मद इस्माइल चांडियो जे रहवासी जावेद ख़ासकेली पंहिंजी अमड़ बेबुल ख़ातून ऐं घरवारी समरीन ख़ासकेली सां गॾिजी एहतजाज कंदे मीडिया अॻियां दाऊं कंदे जावेद ख़ासकेली चयो त गुज़िरियल राति शबीर ख़ासकेली, सलीम ख़ासकेली ऐं ॿिया हथियारबंद घर में बिना जवाज़ दाख़िल थी मुंहिंजी अमड़ समेत सभिनीनि घर भातियुनि खे मारकुट करण बाद फ़रार थी विया, जॾहिं त बाद में असां थाणे ते जवाबदार ख़िलाफ़ NC दाख़िल कराई। पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार कयो ऐं असांखे इलाज लाइ नवाबशाह रेफर कयो वियो। बाद में SHO बांदी बाअसर जे चवण ते रिश्वत वठी जवाबदार खे आज़ादु करे छॾियो, जंहिं बाद साॻा जवाबदार वरी घर में ॿीहर दाख़िल थी असांखे सख़्तु मारकुट कंदे धमकियूं ॾिनियूं त तव्हांखे क़तल कराईंदासीं। एहतजाज कंदड़ पीरसन बीबुल ख़ातून चयो त सलीम ऐं शबीर ख़ासकेली मां मूंखे जान जो ख़तरो आहे, असांखे को बि जानी नुक़सानु पहुतो त उनजो ज़िम्मेवार SHO बांदी समेत बांदी पुलिस हूंदी। एहतजाज कंदड़नि DIG नवाबशाह SSP नवाबशाह खां मुतालबो कयो त मारकुट कंदड़ जवाबदारनि खे फौरी गिरफ़्तार कयो वञे ऐं असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। असां सां गॾोगॾु SHO बांदी खे बदिली कयो वञे, को ईमानदार SHO बांदी थाणे ते मुक़ररु कयो वञे।